करायो ज़ियारत पंहिंजी करायो ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में आऊं आहियां इंजीनियर शफ़ी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाह हर जुमे ते मुंहिंजो इहो प्रोग्राम तव्हां ॾिसो था ऐं इंशाअल्लाह ताला रमज़ान महीने में शायदि रोज़ानो थिए। मां हे जेके मौज़ू खणी ईंदो आहियां त ज़ाहिर आहे की मां त तव्हांखे स्क्रीन ते ॾेखारियां थो क़ुरान जूं आयतूं हदीसूं। मां पंहिंजी तरफ़ खां ॻाल्हि कोन थो कयां, पर अल्लाह ताला मूंखे कुझु तजुर्बो ॾिनो आहे, अक़ुलु ॾिनो आहे। इन जे बुनियाद ते आऊं आयतूं गॾु करे सघां थो, उन सां हदीसूं लॻाए सघां थो। मां अॼु जेको मौज़ू आंदो आहे त ज़िंदगी आसान थी सघे थी, लाइफ कैन बी इंजॉयड। छाकाणि त अल्लाह ताला पहिरीं ॻाल्हि त अल्लाह साईं हिन दुनिया खे पैदा छो कयो आहे, कहिड़ी ज़रूरत अथसि। तव्हां ईअं कंहिं एॾो को कमु कंदो जंहिंमें तव्हांखे टको फ़ाइदो न पए। अल्लाह खे कुझु बि फ़ाइदो न आहे असांजे हुजण मां, न हुजण मां, हिन दुनिया ठाहिण मां, चंड मां, तारनि मां, हुनखे कुझु कोन थो मिले। लेकिन छाजे लाइ ठाही अथसि? उन ई असांखे जेको पैदा कयो आहे सिर्फ़ु इन्हीअ लाइ त मां हिननि खे हिन दुनिया में ख़ुशि रखां, साहु खणनि त ऑक्सीजन अंदरि वञे, रतु ठहनि। हे जेका मशीनरी असांजी जिस्म जी आहे 24 कलाक हले पई थी, किडनियूं पई थियूं हलनि, वॾो कारखानो आहे। तव्हां ॾिसो जेकॾहिं किडनियूं ख़राबु थियूं त केॾी मशीन लॻाइणी पवंदी आहे रुॻो पंहिंजो रत मां पंहिंजो पेशाब कढण जे लाइ। हे अल्लाह ताला जो सिस्टम आहे। त अल्लाह ताला असांखे पैदा करे वरी असांजे जिस्म मुताबिक़ खाधो रखियो अथसि। कणका खाई हज़म करे सघूं था, माना असांखे ज़िंदा रखण लाइ मखणु, खीर, ज़मीन में कतलूं सभु ॾिनियूं अथसि। त हे माण्हू सोचनि, रियलाइज़ करे पोइ मुंहिंजी तारीफ़ कनि त अल्हम्दुलिल्लाह साईं, वाह जो अल्लाह साईं तो कमु कयो, वाक़ई तो ज़बरदस्त कयो आहे, थैंक यू वेरी मच। असां जेकॾहिं तूं चाहीं हा त हिन दुनिया में न हुजऊं हा ऐं तोखे परवाह कान हुई, पर हाणे जेकॾहिं तो पैदा कयो आहे त सिर्फ़ु तो असांखे पैदा कयो आहे त असां तुंहिंजी इबादत कयूं। वमा ख़लक़्तु जिन्न वल इंस इल्ला लियअबुदूनी। चए थो जिन्हनि इंसाननि खे मां पंहिंजी तारीफ़ लाइ पैदा कया त मुंहिंजी शयुनि जो अहसासु कयो, मुंहिंजूं शयूं तव्हांखे वणनि थियूं त उनजो शुक्र अदा कयो। हाणे ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी आसान हुन जॾहिं हुन शुक्र लाइ ॾिनी आहे त ज़िंदगी असांजी ख़ुशि रही सघे थी। छाकाणि त अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान पाक में सूरह बक़रा में, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र। चए थो अल्लाह त तव्हांजे लाइ जेका हीअ डिज़ाइन कई अथई ज़मीन धरती, चाहे थो त तव्हां सुखिया रहो, यानी तव्हां लाइ आसानी थिए। वला युरीद बिकुमुल उसर। चए थो मां हीअ सॼी काइनात या जेको सिस्टम तव्हांखे ॾुखियो करण लाइ कोन ठाहियो आहे। जेकॾहिं अल्लाह साईं खे असांखे ॾुखियो करणु हुजे त पाणी सॼो जेको मिठो आहे खारो करे छॾे, ज़िंदगी ॾुखी थी वेंदी। हवा में ऑक्सीजन जे जाइ ते कार्बन डाइऑक्साइड वधी वञे, फिफड़ सड़ी वेंदा, मरी वेंदासीं, तकलीफ़ सां ज़िंदगी गुज़रंदी, साह न खणी सघंदासीं। त अल्लाह ताला असांजे लाइ आसानी चाहे थो। हाणे उहो असां ते आहे त असां पंहिंजे लाइ मुश्किलात पैदा न कयूं। वरी अल्लाह ताला ही क़ुरान पाक ॾिनो आहे जंहिंमें 4 दफ़ा थो चवे, लक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र वहल मिन मुद्दकिर। चए थो त ही क़ुरान तव्हांजे लाइ आसान आहे। कंहिंजे लाइ? प्रोफेसर लाइ, PhD वारे लाइ, मुफ़्तीअ लाइ, आलिम लाइ न। ही आसान आहे हिकिड़े ॿकरियुनि चारण वारे लाइ, ही आसान आहे हिकिड़े मज़दूर जे लाइ, ही आसान आहे उन शख़्स लाइ जेको न अरबी थो पढ़ी सघे, न सिंधी थो पढ़ी सघे, न उर्दू थो पढ़ी सघे, उन लाइ बि आसान आहे। छाकाणि त अल्लाह ताला हिन क़ुरान पाक में जेको ॻाल्हायो आहे संदसि उहो ॻाल्हाइणु असांखे ॿुधणु खपे जंहिंमें असां सम्झी सघूं। अंग्रेज़ अंग्रेज़ी में ॿुधंदा, चीनी चीनीअ में ॿुधंदा, असां सिंधी सिंधीअ में ॿुधंदासीं। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू पढ़ी बि नथो सघे, सिंधी बि कान थी अचे, रुॻो पंहिंजी धीउ खे या पुट खे जेको 7हीं 8हीं पास करे वेठो आहे या करे थो त उन खे चए त बाबा हेॾे आहे, हे क़ुरान आहे, हेॾां अथसि अरबी, हेॾां सिंधी। अरबी त मां कोन सम्झंदुसि ऐं न को तूं पढ़ी सघंदे, हे सिंधीअ में रुॻो मूंखे माना पढ़ी ॿुधाए। त अल्लाह थो चवे त उहो जेकॾहिं 8 सालनि जो ॿारु पीउ खे रुॻो सिंधीअ जी माना ॿुधाईंदो, पाण ॿारु सम्झे न सम्झे पिणसि खे ख़बर पवंदी त अल्लाह छा थो चाहे।
तंहिंजे करे इहो क़ुर इन हिसाब सां आसान आहे। तंहिंजे ऐं हाणे छा आहे त क़ुर जूं लेवल्स आहिनि सम्झण जूं। पहिरीं जेका लेवल आहे उहा आहे त क़ुर पाक खे पंहिंजी ॿोलीअ में सम्झी इहो मालूम कयो त अलाह कहिड़ी शइ मना थो करे। इहा पहिरीं स्टेज आहे। शिरक मना थो करे, कूड़ ॻाल्हाइणु मना थो करे, ठगी करणु मना थो करे, कंहिं ते ज़ुल्म करणु मना थो करे, माउ पीउ खे उफ़ चवणु मना थो, कई शयूं मना आहिनि। पहिरीं त इहे शयूं आसान आहिनि सम्झ। हाणे चए थो माउ पीउ खे उफ़ बि न चओ, हाणे हिन माना तव्हांखे छा ॿुधायूं? माना हुनखे दड़का न ॾियो, गार न ॾियो, घटि वधि न ॻाल्हायो। अलाह तुंहिंजो शिरक न कयो त माना हिन जो मतिलबु अलाह चए थो सॼी प्रॉपर्टी मुंहिंजी आहे, सॼी काइनात जो मालिक मां आहियां, का बि शइ घुरो था उहा मुंहिंजी शइ आहे त मां ई तव्हांखे ॾींदुसि। रहा ॻाल्हि त मूंसां ॻाल्हाइण लाइ, ऐं तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां। पोइ हाणे अहिड़े अलाह खे छॾे मां मोलनि खां वञी किथां घुरंदुसि त पोइ त कावड़ कंदो न, त माना मुंहिंजी शइ तव्हां ॿियनि खां था घुरो, पोइ पंहिंजो पोइ माना तव्हां मुंहिंजो थोरो त कोन मञींदव। त ॻाल्हि इहा आहे त क़ुर पाक में माना पढ़ण सां पहिरियों कमु जेको असांखे करणो आहे उहो आहे त जंहिं शइ खां मना थो करे उन खां रुकिजी वञिणो आहे। मिसाल तौरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कि मां नहीतुकुम अन्हु फज्तनिबू, जंहिं शइ खां असां झलियूं था, माना मां रसूलुल्लाह या अलाह जो क़ुर जंहिंखे झले थो, इन में को ऑप्शन कोन्हे, 100% उन खां रुकिजी वञो। चए थो कूड़ न ॻाल्हायो, हाणे ईअं कोन्ह थींदो त 60% सच कूड़ न ॻाल्हाईंदो, सच ॻाल्हाईंदो, 40% कूड़ हणंदो, न। माना मां नहीतुकुम अन्हु फज्तनिबू, जेको असीं तव्हांखे मना कयूं था रुकिजी वञो। व मां अमरतुकुम बिही, पर जंहिं शइ नेकीअ जो को हुकुम कयूं था त फातू मिनू मिस्ततातुम, पोइ उन मां जेतिरो करे सघो। हाणे वापसि था वञूं क़ुर पाक ते। त हीउ क़ुर पाक इन जी पहिरीं लेवल आहे त हर माण्हूअ लाइ आसान आहे, बक़रार लाइ बशर्ती के उनखे पढ़ी ॿुधाइजे, जे पढ़ी नथो सघे त हुनखे पहिरीं त ख़बर पइजी वेंदी त कहिड़ी शइ खां रब मना कयो आहे, उन खां रुकिजी वञे। जेकॾहिं अलाह साईं क़ुर में फरमाए थो त कूलू कोलन सदीदा, माना कूड़ न ॻाल्हायो, सिधी ॻाल्हि कयो, कंहिंजी दिलि न ॾुखाए, रुकिजी वञे। इहो जेको माण्हू इन्हनि जिन शयुनि खां रोकियो वियो आहे क़ुर ऐं सुन्नत में, उन खां जेकॾहिं हिकिड़ो माण्हू रुकिजी थो वञे त उहो जन्नत जे दर मां दाख़िल थी वेंदो। हाणे जन्नत में आहिनि 100 दर्जा, अॻिते वरी जेके तव्हां नेकी था कयो उहा काउंट थींदी, उन हिसाब सां तव्हांखे दर्जो मिलंदो। पर जिन शइ खां रब मना कयो आहे उन खां रुकिजो नथा, पोइ खणी तव्हां केॾियूं बि नेकियूं कयो, तव्हां जन्नत जे दर मां दाख़िल ई कोन्ह थींदव। तंहिंजे करे ही क़ुर आसान आहे इनखे। तंहिंजे करे इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त इन तरतील व तदब्बुर मां क़िलतिल क़ुर, चए थो जेकॾहिं हिन क़ुर खे थोरो ई पढ़ो, हिकिड़ी ॿ आयत पढ़ो, पर सम्झी पढ़ो, माना सां पढ़ो ऐं अमल जे नियत सां पढ़ो, अफ़ज़ल मिन सूरतिल क़ुर मां कसरत आहे। त बाक़ी तकिड़ो तकिड़ो पढ़ी वञो, हिकिड़ो ख़तमो, ॿियो ख़तमो, टियों ख़तमो, त उन खां उहो बहितर आहे टुकड़ो जेको तव्हां सम्झी पढ़ो था। चए थो अॻिते त ब अनल मक़सूद मिनल क़ुर फ़हमहू व तदब्बरू व तफ़क़ू, छो त क़ुर जो मक़सदु क़ुर आहे त उन खे ॿुधिजे, सम्झिजे ऐं अमल जे नियत अमल कजे। व तिलावतू हिफ़्ज़ू, बाक़ी तिलावत करणु, इन खे हाफ़िज़ थियणु, इहो मक़सूदु न आहे, इहो आहे वसीलतुन इला मानी, माना ताईं पहुचण जो वसीला आहिनि इहे शयूं। मिसाल तौरु तव्हांखे फस्ट फ्लोर ते वञिणो आहे त ॾाकणु चढ़ंदव न। हाणे तव्हां ॾाकण ते चढ़ी वियो, वरी मोटी आया आहियो, वरी चढ़ी वियो, वरी मोटी आयो, त माण्हू चवंदा था चरियो आई छा थो करी? चई त फस्ट फ्लोर ते वञिणो आहे। चई बाबा हे ॾाकण त वसीलो आहे, तूं पहुच न फस्ट फ्लोर ते। त क़ुर पाक बि जी तिलावत खणी उन ते अजुर रखियलु आहे, हरफ ते 10, लेकिन इहा मक़सूदु न आहे, इहो वसीलो आहे। ऐं इन जो हाफ़िज़ थियण बि मक़सूदु न आहे, पर वसीलो आहे। कंहिं फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इला मानी, त पहुचिजे त अलाह चवे छा थो। तंहिंजे करे जेको माण्हू क़ुर पढ़े थो ऐं इहो नथो मालूम करे त अलाह छा थो चवे, त पोइ माना इहो ॾाकण ते चढ़णु हेठि वञणु खणी उन ते बि सवाबु हुजे। तंहिंजे करे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह फरमाए थो इन हाज़ल क़ुर कदो करो अबीद व सिबियान, चए थो हिन क़ुर खे त नंढा ॿार बि था पढ़नि, अणपढ़ियल बि था पढ़नि, मज़ूर बि था पढ़नि। ला इल्म लहू बि तावीली, इन्हनि जे क़ुर जे डेप्थ खे जी इन्हनि खे ख़बर न आहे, छो त क़ुर जूं लेवलूं आहिनि सम्झण जूं। त वमा तदब्बुर आयाती इल्ला बितिबाई, ऐं हिननि जो क़ुर ॿुधणु या सम्झणु छा आहे, सवाइ त अमल कनि। त जंहिं अमल कयो उन क़ुर सम्झो। त चए थो ॿार पढ़ंदा, उन्हनि खे त डेप्थ जी ख़बर कान्हे का, पर उहे उन्हनि जो पढ़णु ऐं उन्हनि जो सम्झणु आहे अमल।
इहा आहे असांजो मक़सदु। हाणे असां अचूं था कुझु अहादीस जेके असांजी ज़िंदगी आसान करण लाइ अलाह ताला असांखे ॿुधायूं आहिनि रसूल सां। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। करायो ज़ियारत पंहिंजी करायो, ज़ियारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में असांजो मौज़ू आहे त हिन ज़िंदगीअ में ख़ुशि रही सघिजे थो। हीअ ज़िंदगी जेका असांजी आहे इहा इंजॉय करे सघिजे थी, उन जे बारे में ज़िक्र हलियो पई। हाणे आहे त कीअं इन जा नुस्ख़ा ऐं गुर छा आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। छा तव्हां सुवालु आहे, छा तव्हां पंहिंजे माल में बरकत चाहियो था त इज़ाफ़ो थिए, हलाल तव्हांजी प्रॉपर्टी वधे? इन जे जवाब में सही बुख़ारी में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे आहे मूं वटि उर्दू में, सिंधीअ में तर्जुमो थो कयां, त हर रोज़ु जॾहिं माण्हू सुबुह जो उथनि था त ॿ फ़रिश्ता आसमान मां लहंदा आहिनि। इन मां हिकिड़ो चवंदो आहे, इहा अलाह साईं, जेको तुंहिंजे रस्ते में ख़र्च थो करे, मिसकीननि ग़रीबनि खे ॾिए थो, उनखे वधाए ॾे। वरी ॿियो फ़रिश्तो चए त इहा अलाह साईं, जेको ख़र्च नथो करे ऐं रुॻो जमा थो पैसा करे, अलाह साईं जो माल तबाह कर। पहिरियों त इहो सबबु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, ला यज़ीद फिल उम्र इल्लल बिर, माना तव्हांजी उमिरि वधंदी न वधंदी सवाइ नेकी करण जे। माना तव्हांजी उमिरि हाणे क़िस्मत में लिखियलु आहे, दादा हे फलाणो 43 सालनि में मरी वेंदो, पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जेकॾहिं तव्हां नेकी करणु शुरू कंदो, ग़रीबनि जी मदद कंदो, नेक थींदो, त तव्हांजी उमिरि वधी वेंदी। पोइ 60 बि थी सघे थी, 90 बि थी सघे थी। माना उमिरि बि क़िस्मत में फिक्स न आहे, डायनामिक आहे, तव्हांजे अमलनि सां उन में विधारो थी सघे थो। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको जंहिंखे अलाह ताला इहे ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाईंदो। वला यरुद्दल क़दर इल्लल दुआ, ऐं जेकॾहिं तव्हांजे क़िस्मत में जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿारु जीअं ॼमंदो, वञी क़िस्मत लिखिजी वेंदी आहे त फलाणे साल हीअ कंदो फलाणे, त चए थो इन क़िस्मत में लिखियल शयुनि में बि दुआ करण सां तब्दीली अची थी वञे। ऐं व इन रजुल ल युहर्रम रिज़्क़ बिज़म्बि युसीबहु, ऐं इंसान पंहिंजे रिज़्क़ खे घटाए थो गुनाह करे। माना क़िस्मत में लिखियलु हूंदो त हे 5 करोड़ कमाईंदो, पर गुनाहनि करण जे करे पोइ खणी 5 या 10 बि कमाए, पर उन जी वैल्यू ईअं हूंदी जीअं पाणी, माना खपी वेंदा पैसा, ख़बर ई न पवंदी। हिकिड़े माण्हूअ खे 5 लख मिलंदा, उहो उन में ख़ुशि हूंदो, उनखे बरकत हूंदी, गुज़ारो करे वेंदो, पर 5 करोड़ वारे जा बि पैसा ईअं ज़ाया थी वेंदा, फज़ूल जो ख़बर न पवंदी, त इहो ॼण हराम थी वियसि। छा तव्हां मरण खां पंहिंजे अमलनि जो तसलसुल चाहियो था त मरण खां पोइ तव्हांखे कुझु सवाबु मिले? भई निमाज़ पढ़ियव, उनजो तव्हांखे सवाबु मिलियो, मरी वियो त ख़तमु, हाणे त निमाज़ कोन पढ़ंदो मरण खां पोइ, लेकिन कुझु अमल अहिड़ा आहिनि जे मरण खां पोइ बि तव्हांखे सवाबु मिलंदो। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सही मुस्लिम हदीस 1631। जॾहिं इंसानु फोत थी वञे थो त हुननि जा सभु अमल ख़तमु थी था वञनि, सवाइ 3 शयुनि जे। नंबर 1 सदको जारिया। सदको जारिया माना तव्हां अहिड़ो को कमु करे विया जंहिंजो बेनिफिट अवाम नास खे मिले पियो थो। कंहिं यतीम खे पढ़ाए विया हो त उहो जेसि ताईं वॾो थी कमाईंदो, ॿार बचनि खे पालींदो, उहो तव्हांखे सवाबु मिलंदो रहंदो। कंहिं ते नलको हणाए विया हो, जेसि ताईं नलको हलंदो पियो, बछड़ा पाणी पीअंदा, माल ढोर पाणी पीअंदा, तव्हांखे मरण खां पोइ बि सवाबु थींदो। ऐसा इल्मु जो लोगों के लिए फ़ाइदेमंद हो, अहिड़ो तव्हां इल्मु जेको माण्हुनि खे फ़ाइदो पवे, कंहिंखे पढ़ाए विया हो, कंहिंखे हदीस ॿुधाए वियो, कंहिंखे क़ुर जो दर्स ॾिनो त माण्हुनि खे ॾिनो, त उहे माण्हू जेसि ताईं उहो फ़ाइदो, हाणे हे जेको अॼोको प्रोग्राम आहे यूट्यूब ते अची वेंदो। हाणे जेकॾहिं हिन में मां को चङो ॻाल्हि कई आहे, मूंखे पंहिंजो हिन में नफ़्स शामिल न आहे, मां पंहिंजी हथ जी ॻाल्हि न टोकी आहे, त इन जो सवाबु ज़रूरु अलाह ॾींदो। त ॾींदो जेसि ताईं इहो यूट्यूब ते माण्हू ॿुधंदा रहा, मुंहिंजे मरण खां पोइ बि मूंखे सवाबु मिलंदो। ऐं ॿियो आहे नेक औलाद जो पंहिंजे माउ पीउ लाइ दुआ घुरे। नेक औलाद पीउ लाइ माउ लाइ दुआ घुरंदो आहे, त उहो हिन खे मरण खां पोइ मिले थो। ऐं ख़ासि तौरु जेको औलाद माउ पीउ लाइ दुआ करे थो, उहा हिकिड़े सप्लीमेंट्री रजिस्टर में दाख़िल थी वञे। हाणे जॾहिं इहो हिन जो पीउ या माउ जन्नत में वेंदा, त हुनखे पोज़ेशन जो सॼो लेटर मिलंदो त तोखे हे शयूं मिलंदियूं, हेतिरी प्रॉपर्टी आहे, हेतिरा स्विमिंग पूल, हेतिरो
पोइ उहो त हुनखे अॻे ई मिली थो वञे। जॾहिं खणी ऐं पोज़ेशन वठण में ईंदो फ़रिश्तनि वटि त उहो ॾिसी वरी उहो पनो खणी वरी ॿियो पोज़ेशन लेटर ॾींदो त उन में शयूं वधिलियूं ईंदियूं। त उहो चवंदो अना लकी हाज़ा, चई हे वधियूं कीअं आहिनि? चई तुंहिंजे औलाद, तुंहिंजे पीउ पुट या थियूं, पर पुटु तुंहिंजे लाइ दुआऊं घुरियूं तॾहिं तुंहिंजा दर्जा मथे थी विया। वरी सुवाल थो अचे त छा तव्हां अहिड़े रस्ते ते हलणु चाहियो था जेको तव्हांखे जन्नत में वठी वञे? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स इल्मु हासिलु करण लाइ रस्ते ते हले थो त अलाह हुन लाइ जन्नत जा दरवाज़ा आसान थो करे। सुवाल आहे, छा तव्हां अलाह ताला जे वेझा थियणु चाहियो था? याने कि अलाह ताला तव्हां सां ॻाल्हि ॿुधे। हाणे मां हींअर बि त अलाह खां दुआ घुरां थो, ॿुधे थो, पर कई अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें इंसानु अलाह खे वेझो थी थो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बानो पंहिंजे रब जो सभ खां वधीक उन वक़्तु वेझो हूंदो आहे जॾहिं सजदे में हूंदो आहे। तंहिंजे करे सजदे में दुआऊं घुरो। अरबीअ में नथा घुरी सघो त नफ़ली निमाज़ में पंहिंजी सिंधीअ में दुआऊं घुरो। मां अक्सर नफ़ली निमाज़ में 2 दुआऊं ज़बरदस्त घुरंदो आहियां, तव्हांखे ॿुधायां थो। ऐं इहे दुआऊं मां किथां सिखियुनि? शाह लतीफ़ खां। हिकिड़ी दुआ शाह लतीफ़ थो चए त जेॾो तुंहिंजो नाम ॿाझब ओॾियई मङा, मां सजदे में घुरंदो आहियां, पियो लॻो पियो त अलाह साईं जेॾो तुंहिंजो नाम ॿाझब ओॾियई मङा, जेॾो तुंहिंजो नाम। माना छा दुआ आहे, केॾो दर्जो आहे शाह लतीफ़ जो, चए थो जेॾो तुंहिंजो नाम ॿाझब ओॾियई मङा। माना हेॾी जेको काइनात तो ठाही आहे वसी, तुंहिंजो नाम इन में आहे, मां बि ओॾी तोखां ॿाझ थो घुरां त तूं मूंखे ओतिरो रहम कर। कमाल करे छॾे थो। वरी ॿी थो घुरे, रे थंभे रे थूणे छपर तूं छा आहे। माना अलाह साईं हे चंड बीठो आहे, मां निहारियांसि पियो थो, किथां बि को रसे में कोन थो लटके, न वरी हेठां का थूणी अथसि, वरी सिज उन खां अञा मथे आहे जेको उन खां हज़ारें दफ़ा वॾो आहे, उहो बि ईअं टंगियो पियो आहे। अलाह साईं हीअ धरती बि हवा में टंगी पई आहे। त रे थूणे रे थंभे इहो सॼो छपर, माना सॼो आसमान जॾहिं तो ठाहियो आहे त वाह जी तुंहिंजी टेक्नोलॉजी आहे, कमाल जी टेक्नोलॉजी आहे। त कुॼाड़ो कहां, पोइ हाणे मां तोखे कहिड़ियूं पंहिंजूं ख़बरूं ॾियां त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, मूंखे कहिड़ो सूरु आहे, मुंहिंजे घर में कहिड़ी बीमारी आहे। कुॼाड़ो कहां, तोखे मां छा ॾियां? तोखे मालूम सभु का, तुंहिंजी टेक्नोलॉजी एॾी एडवांस आहे जो मां चवां न चवां तोखे सभु ख़बर आहे त मूंसां तकलीफ़ कहिड़ी आहे। कमाल जी दुआ आहे। तंहिंजे करे असीं जो वठी चवंदा आहियूं त अलाह साईं हीअ कर, हू कर, हीअ कर, सही आहे, इहो बि चवणु खपे। लेकिन जेकॾहिं तव्हां चवंदो रे थंभे रे थूणे छपर तूं चा, कुॼाड़ो कहां, तोखे मालूम सभु का, त माना अलाह खे सॼी ख़बर आहे त तव्हांखे छा परेशानी आहे। जेकॾहिं तव्हांखे कंहिं नेक कम करण जे करे ईमान जे हालत में का तकलीफ़ त ईंदी न। हाणे मां आहियां कंसल्टेंट आहियां, हाणे मूंसां प्रोजेक्ट कयां थो, पर राशन साड़ विधा आहिनि, मुंहिंजो कंहिं पेमेंटूं रोके वेठा आहिनि, पर मां वरी बि कमु उहे जारी रखां थो त चयो मां छॾी ईंदुसि त हड़ खाई वेंदा, ऐं पंहिंजे पेट ते पथर ॿधी मां उहे कम जारी रखियो वेठो आहियां। लेकिन तकलीफ़ त आहे। तंहिंजे करे चए थो जेकॾहिं तकलीफ़ अचे थी त नबी साईं छा सम्झायो? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं बि कंहिं मुस्लमान खे का थको, का मुसीबत, ॾुख, परेशानी, तकलीफ़ या को सूरु थिए थो, हता खे हिकिड़ो कंडो बि लॻे थो, त अलाह ताला उनजे एवज़ में उनजा गुनाह माफ़ थो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अदाम जा खाई वञो, मूंखे 2 टे डंडा भणी वञो ऑफिस में, मां अञे ते बि ख़ुशि आहियां। मूंखे छा करणु, अलाह खां मूंखे उमेदु मिलंदी, पर मां ईमानदारी कोन छॾींदुसि। उन खां पोइ अचे थो, छा तव्हां चाहियो था त तव्हांजूं दुआऊं क़बूल थियनि? हर को चाहींदो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं को मुस्लमान पंहिंजे गैर मुंहिंजे भाउ लाइ दुआ करे थो, मिसाल तौरु मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, मूंखे ख़बर पई त उहो इस्पताल में या तकलीफ़ में या कर्ज़ में आहे, त हुनखे ॿुधाइण खां सवाइ मुंहिंजी मौज मां अलाह खे चयोसि, अलाह साईं इहो मुंहिंजो दोस्त आहे, भाउ आहे, तुंहिंजो बानो आहे, मां बि गुनाहगार आहियां, पर तूं बख़्शणहार आहीं, मां दुआ थो घुरां त उन मुंहिंजे भाउ जी तकलीफ़ दूरि कर, अलाह साईं जी बीमारी ख़तमु कर, अलाह साईं हुनजे घर में जेके परेशानियूं ख़तमु कर। त अलाह रसूल सल्लम फरमाए थो त जेकॾहिं हाणे हिकिड़ो त दोस्त ॾे वञिबो उन जे साम्हूं लाइ दुआ घुरी, उहा न, हुनखे ॿुधाइण खां सवाइ पर पुठि जेकॾहिं तव्हां कंहिंजे लाइ बि दुआ घुरंदव त हिकिड़ो फ़रिश्तो तव्हांखे चवंदो जो तूं पंहिंजे भाउ जे लाइ थो घुरी, अलाह तोखे बि उहो ॾींदो ऐं तो लाइ बि उहा ई ॻाल्हि आहे। उन खां पोइ अचे थो जेकॾहिं गुनाह घणा करे चुका हो त उनजी माफ़ी कीअं मिलंदी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख़्स हिकिड़े ॾींहं में 100 दफ़ा चए सुभान अल्लाह व बिहम्दिही, तुंहिंजा गुनाह माफ़ थी था वञनि। हाणे सुभान अल्लाह व बिहम्दी इन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे कलमतान ख़फ़ीफ़तान अलल लिसान, चई हे 2 जेके लफ़्ज़ आहिनि न, सुभान बिहम्दी, सुभान में आसान चवणु, चओ सुभान अल्लाह व बिहम्दिही, सुभान अल्लाह व बिहम्दिही, त
त ख़फ़ीफ़तान लिसान सकीलतान फिल मीज़ान, पर अलाह जी ताराज़ी में वॾा वज़न वारा आहिनि। आहे छा हिननि में? सुभान अल्लाह। छा माना आहे हिन जी? अलाह साईं, हे अखियूं कीअं थियूं कमु कनि, कीअं तो डिज़ाइन कई आहे, उहा जेका पिक्चर अखि पकिड़े थी वरी दिमाग़ में वञे थी, दिमाग़ में त ऊंदहि लॻी पई आहे, पोइ उते मां कीअं थो ॾिसां त हीअ शयूं साम्हूं आहिनि। सुभान अल्लाह, माना तुंहिंजी वाह जी डिज़ाइन आहे। वरी तव्हां मानी खाओ था, वरी उहो जिस्म में वञे थी, सॼे जिस्म जी मशीनरी हले पई थी 24 ठक 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 ठक, अलाए केतिरियूं मशीनूं थियूं हलनि। उहो जेका किडनी आहे उहा बि पंहिंजो ब्लड खां पंहिंजो पेशाब वग़ैरह पाणी उहो त करे थी। जेकॾहिं किडनियूं ख़राबु त केॾी मशीन लॻंदी आहे जेका तव्हांखे डीसल पंहिंजो कंदी आहे या पंहिंजो जुदा कराईंदी आहे। त इहे मशीनूं वरी हे जेके रॻूं आहिनि दिमाग़ जूं हलनि पियूं थियूं, त असीं चऊं था अलाह साईं वाह जी डिज़ाइन कई अथई। हे माउ जे पेट में हिकिड़े ॿार में ख़ुदि ब ख़ुदि मशीनरियूं पैदा थी वञनि, त इहो आहे सुभान अल्लाह। इहा आहे माना सुभाणे व बि हमदिही, माना वाह साईं वाह, वाक़ई कमु कयो थी अलाह साईं, तुंहिंजो वॾी डिज़ाइन आहे, तुंहिंजी हमद आहे। इहा आहिनि ॿ लफ़्ज़ जंहिंमें इहा माना समायल आहे, तंहिं ते गुनाह माफ़ु थियनि था। वरी अचे थो, छा तव्हां अलाह जी रहमतनि जो हक़दारु थियणु चाहियो था? त अलाह जूं रहमत जीअं जेॾो तुंहिंजो नाम ॿाझ बि ओॾियाई मांगा, त छा ॿाझ जा हक़दारु थियणु चाहियो था? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स मूं ते हिकु दफ़ो दुरूद पढ़ंदो, अलाह हुन ते 10 रहमतूं नाज़िल कंदो, 10 ॿाझूं नाज़िल कंदो। छा तव्हां चाहियो था तव्हां सॼी राति तव्हां जेको आहे सो, छा तव्हां चाहियो था त अलाह ताला जे तव्हां अमान में रहो? छो त ॾिसो न, माण्हू गोलियूं हयूं था वञनि, किडनैप कयूं था वञनि, खयूं था वञनि, अमान में रहण जे लाइ तव्हां छा था चाहियो? त जवाबु आहे त नबी करीम फरमायो, जेको शख़्स निमाज़ फजर जमायत सां अदा कंदो, अलाह ताला जी हिफ़ाज़त निगरानी में थी वेंदो। अच्छा, ऐं उनखां पोइ जेको आहे सो, छा तव्हां चाहियो था त क़यामत ॾींहुं जन्नत में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सां गॾु हुजे? सुभान अल्लाह। कीअं थींदो क़यामत खां पोइ, माना जन्नत में कीअं गॾु हूंदो? माना तव्हांखे इनवाइट कंदो, चवंदो अदा हलिया अॼु तूं मूं वटि अचे। हाणे चांहि त कान हूंदी, जन्नत जा पाणी हूंदा, मशरूब हूंदा, पर हल खणी चवां थो अदा हलिया अॼु ॿ कोप चांहि मूंसां गॾु पी। जॾहिं तव्हांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनवाइट करे त अचु मूं वटि अॼु असर में अची मूंसां गॾु पी, केॾी ख़ुशि नसीबी आहे। कॾहिं तव्हांखे घुराए, कॾहिं तव्हां सां कचहरी करे, त चए थो छा चाहींदव त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तव्हांखे साथ नसीबु थिए। ब्रेक वठूं था, पोइ ॾसियांव थो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। त ॻाल्हि कई पई त सुवालु आहे त छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ नसीबु थिए जन्नत में? चाहियो था? तंहिंजे करे मां इहा ई ॻाल्हि, अलाह हालांकि जन्नत में त चए थो न त जेको तव्हां घुरंदो मिलंदो, चांहि त ज़रूरु मिलंदी। त नबी साईं जेकॾहिं तव्हांखे चांहि ते इनवाइट करे त हलिया फलाणा अचु अॼु मूंसां गॾु वेही चांहि था पियूं या शरबत था पियूं, जेको बि चए, तव्हांखे वणंदो? इहो जेको हुन सां साथ आहे, उन जो हल छा आहे? इहो केरु ॾसींदो? अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुख़ारी हदीस नंबर 6005, चए थो मां ऐं यतीम जी किफ़ालत करण वारा, चए थो जेको यतीम जी किफ़ालत, यतीम छा खे चइबो आहे? जेको नंढड़ो ॿारु आहे, ग़रीब आहे, यतीम आहे, पीउ मरी वियो अथसि, हाणे उन्हीअ खे वञी ॻोल्हे ऐं उन्हीअ जी किफ़ालत करणु। किफ़ालत कीअं थींदी? पेर अॻुवाड़ त जुती वठी ॾियो, कपिड़ा नथा पढ़ाए सघे उनजी माउ त प्राइमरी स्कूल में दाख़िल कयो ऐं उन्हीअ खे संभालियो, ऐं जॾहिं चङी लेवल ते अची वञे त पोइ बसि, त उन्हीअ जी किफ़ालत करण वारो चए थो त मां, नबी साईं पाण थो चए थो मां ऐं यतीम जी किफ़ालत करण वारो जन्नत में हिकु गॾु हूंदा, जीअं हे 2 आङुरियूं पाण में गॾु आहिनि, ईअं मूंसां गॾु हूंदो। छा तव्हां चाहियो था त अलाह ताला तव्हांखे उते रजिस्टर में लिखे त हीउ सचो आहे, माना कूड़ न ॻाल्हाईंदो आहे? त नबी करीम फरमायो त तव्हां सच खे लाज़िम कयो। ॾिसो, कूड़ हणिबो आहे जान बचाइण जे लाइ, या हरू भरू कंहिं मुसीबत मां या कंहिं मां निकिरंदा, बाबा पइजी वञो मुसीबत में, सच ॻाल्हाए छा थींदो? मारे त कोन छॾींदा,
जे मारनि न मारनि। सच नेकीअ जी तरफ़ रहनुमाई करे थो। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नेकी जन्नत में दाख़िले जो सबबु आहे। जेको शख़्स हमेशह सच ॻाल्हाईंदो, सच जी तलाश में रहंदो, त अलाह ताला उन्हीअ जो नालो पाण वटि लिखंदो, हे फलाणो शख़्स सचो आहे। उन खां पोइ अचे थो त माउ जी हैसियत। काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात, जन्नत माउनि जे पेरनि जे हेठां आहे। सुभान अल्लाह। याने माउ बि थी, पीउ बि अची वियो, उन्हनि खे उफ़ बि न चओ। माना हल अमां छॾ, इहो उफ़ आहे, छॾ अमां मथो न खा, इहो उफ़ आहे पीउ खे। त इन्हीअ जे लाइ त उन्हनि जे पेरनि जे हेठां जन्नत आहे, पंहिंजी माउ जी ख़िदमत कयो। उन खां अलावा रसूल सां ॿी शइ फरमाई आहे, तंहिंजो तर्जुमा त जेकॾहिं तव्हांखे 3 धीअरूं ॼायूं आहिनि ऐं उन्हनि सां मुहबत कयो था पुट जेतिरी, ऐं उन्हनि खे पालियो था, पढ़ायो था, उन्हनि खे अदब सेखारियो था, क़ुर पाक जी माना ॿुधायो था, ऐं हुननि जी सुठे नमूने सां शादी करायो था, त तव्हांखे जन्नत मिलंदी। पर जिन खे 3 धीअरूं न आहिनि ऐं 3 भेनरूं आहिनि, साॻी ॻाल्हि। पर चए थो जेकॾहिं 2 धीअरूं बि आहिनि तॾहिं बि साॻी ॻाल्हि, जे 2 भेनरूं तॾहिं बि साॻी ॻाल्हि। त अलाह ताला असांखे नियाणियुनि सां मुहबत करण जो तौफ़ीक़ अता फ़रमाए, छाकाणि जन्नत हितां मिली थी वञे। लेकिन इहे जन्नत में नेकीअ जा कम आहिनि। जन्नत में वञण लाइ सभ खां पहिरियों ई जेके क़ुर पाक में शयूं रोकियूं वयूं आहिनि, हे न कयो, इहो तव्हांखे पहिरीं करिणो आहे। छो त इन खां सवाइ पोइ कुझु बि नेकी कंदो जन्नत न वेंदी। छो त भितियूं आहिनि जन्नत जे दर जे आॾो। इहे भितियूं तव्हां इन्हनि बुराइनि खे, जेको नबी क़ुर में मना थियल आहे, जॾहिं मना कंदो भिति ड्रही वेंदी, न त जन्नत में वञी कोन सघंदो, चाहे केॾो बुज़ुर्ग थी वञो। माना जंहिं शइ खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं क़ुर मना कयो आहे, इन में ऑप्शन ई कोन्हे, 100% रुकिजी वञिणो आहे। अलाह ताला फरमाए थो, नहनु ख़लक़नाहुम, माना असां इंसान जी डिज़ाइन कई आहे। सुभान अल्लाह। अलाह साईं छा डिज़ाइन आहे? माउ जे पेट में हिकिड़ो मालिक्यूल नंढड़ो पैदा थो थिए, उन्हीअ मां इंसान जो सॼो जिस्म थो ठहे। हॾा ठहनि था, पर उहे बि सफ़ा नरम हूंदा आहिनि पेट में। पोइ आहिस्ते आहिस्ते वॾा बि थियनि था ऐं सख़्तु बि थियनि था। पर हिते थो ॻाल्हि करे नहनु ख़लक़नाहुम, इंसाननि खे असां पैदा कयो आहे। व शददना असरहुम, ऐं हुननि जे हॾनि जे जॉइंटनि खे पको कयो अथऊं। हाणे मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त हीअ जेका आयत आहे छा थी चए, हे ॾिसो मां हथ जो तव्हांखे एक्सरे ॾेखारियां थो। हे आङुरियुनि जा हॾा ॾिसो पाण में छिगल आहिनि, यानी असां सम्झूं था त हीउ ॿांह जो वॾो, हीउ हथो पाण में ॻंढियल आहे, कोन्हनि ॻंढियल, हिन जे विच में विथी आहे। हाणे इहा ॾिसो सभिनी जे इहे एक्सरे में विथियूं आहिनि। पोइ इन हॾनि खे मज़बूत केरु थो करे, जो चए थो न शदद न, माना मज़बूत थो कयां हिननि हॾनि खे। छा सां थो करे? को बि जिस्म जो हॾो जेको पाण में ॻंढियल कोन्हे को, पर इन हॾे जे मथां इहे ठहियल आहिनि पंहिंजो टेंडन्स, ऐं जेके आहिनि हिन सां लिगमेंट्स आहिनि। हे लिगमेंट्स आहिनि न, हाणे हिते हिन हॾे जे ॿाहिरां इहे टेंडन ऐं लिगमेंट पियल आहिनि। हाणे उहे जेके लिगमेंट आहिनि, उहो ब्रेन उन्हनि खे ऑडर थो करे त छिकियो, जे हू था छिकिन त वरी ॿांह ईअं थी वञे। हाणे छिकिन उहे लिगमेंट्स था ऐं टेंडन्स था छिकिन, हॾो कोन थो पाण वधे अॻिते, हॾो त रुॻो ईअं पियो आहे, विच में विथी अथनि। हाणे हिनखे ऑडर केरु थो करे? हाणे जे मां क़ुर शरीफ़ खणां थो त मुंहिंजे ब्रेन ॿिन्ही हथनि खे कयो, आङुरुनि खे चयईं त हीअं करे क़ुर खे हीअं पकड़ियो। हे आङुरियूं हीअं छो थियूं थियनि? इहे लिगमेंट्स ऐं टेंडन्स खे इलेक्ट्रॉनिकली सिग्नल मिलियो त हीअं कयो मां क़ुर। वरी हिननि लिगमेंट खे चई त हिनखे मथे खण, जेतिरो मां चाहियां थो दिलि में हेतिरो खणां त हेतिरो खणी वेंदो, जे चवां हेतिरो खणो। इहे सभई अलाह ताला इन लिगमेंट जे रस्ते ब्रेन मां, सोच मां सिग्नल्स इन में वञे थो। तॾहिं तो अलाह साईं फरमाए त नहनु ख़लक़नाहुम, अहिड़ी टेक्नोलॉजी मां तव्हांजे जिस्म में विधी आहे जो तव्हांजा हॾा पाण खां छिगल आहिनि, तॾहिं बि मां इन्हनि खे ॻंढे ऐं मज़बूत करे छॾियो आहे त हीउ हॾो निकिरी हलियो न वञे ॿाहिरि। अलाह ताला इहो थो चाहे। ऐं हे ॾिसो, हे जेके लिगमेंट्स आहिनि, इहे स्ट्रॉन्ग आहिनि, फ्लेक्सिबल बैंड्स ऑफ कनेक्टिव टिश्यू दैट होल्ड बोन्स फर्मली टुगेदर एट द जॉइंट्स। इहे जेके लिगमेंट्स आहिनि, तंहिंजे करे अलाह फरमाए थो त जॾहिं तव्हां मरी वेंदव त इहे हॾा, इहे लिगमेंट त ॻरी वेंदा, पोइ हॾा टुकर टुकर थी क़बर में जुदा जुदा पिया हूंदा। त चए थो यह सबुल इंसान अलन नजम एज़ाम, चई छा माण्हू सम्झे थो त हाणे इहे हॾा क़बर में टिड़ी पकड़ी आहे, वञे खे ॻंढे न सघंदुसि? चए थो इहे त छॾियो,
बल क़ादिरीन अला अन नुसव्विय बनाना, बल्कि मां तव्हांजूं इहे फिंगर प्रिंट साॻियूं ठाहे सघां थो। हे वारी जेके मथे फिंगर प्रिंट, लेकिन इहे फिंगर प्रिंट अचण खां अॻु में माना कंदा त इहे आङुरियुनि जूं चोटियूं बि ठाहे थो सघां, पर हाणे इहे जेके हिन में अखर आहे जेको नुसव्विय बनाना, इहो बनाना माना फिंगर प्रिंट्स आहिनि। अलाह फरमाए थो इन हाज़ी तज़किरतुन, चए थो हीअ जेको तव्हां आयतूं ॿुधियूं आहिनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोल ॿुधा आहिनि, इहा हिकिड़ो तव्हांजे लाइ नसीहत आहे। फमन शाह, हाणे पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे। फमन शाह अतख़ज़ इला रब्बी सबीला, पोइ इन्हनि जे रस्ते तव्हां अलाह जो रस्तो वठो, तव्हांजी मर्ज़ी आहे। पर तव्हां जेकॾहिं को नेक अमल करणु चाहियो था त उहो बि तव्हांखे अलाह खां तौफ़ीक़ घुरणी पवंदी, इहो तव्हांजे हथ में न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां नेक अमल कयो था तॾहिं बि अलाह खां घुरंदव। तंहिंजे करे रब साईं क़ुर में चए थो वमा तशाऊन, तव्हां को बि फ़ैसिलो नथा करे सघो इला ऐं यशा अलाह, जेसिताईं अलाह चाहे। माना तव्हां अलाह खे छा चवंदो, अलाह साईं नेक अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अलाह साईं कंहिं यतीम जी मदद करण जो ख़्यालु मुंहिंजे दिलि में विझ। घुरबो, अलाह खां घुरबो, या अलाह साईं मूंखे निमाज़ जी तौफ़ीक़ अता फ़रमा। त चए थो इन अलाह कान अलीमन हकीमा, अलाह तव्हां जेको दिलि में सोचियो था उहो बि ॼाणे थो, ऐं पोइ हुनजी हिकमत आहे, हुनजी डिज़ाइन आहे, हुनजी टेक्नोलॉजी आहे, उन मुताबिक़ हू कमु थो करे। युदखिल मन यशाउ फ़ी रहमती, जंहिंखे चाहे पंहिंजी रहमत में दाख़िल थो करे। व ज़ालिमीन, बाक़ी जेके हिननि ॻाल्हियुनि खे कनु ॾेई ॿुधनि ई कोन था, सम्झंदा त मां पैदा थियो आहियां, मां आहियां, मां मुछूं रखरायूं आहिनि, हेॾो मुंहिंजो ॾौरो आहे, मूंखे ॾोकड़ पिया आहिनि, पेजारो पिया आहिनि, हुनखे मां बसि मां अलाह सां हुनजो को वास्तो ई कोन्हे। कॾहिं कॾहिं बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह करे थो, वरना न, ऐं शिरक थो करे, अलाह खे छॾे ॿियनि दरनि तां वञी घुरे थो। इहे ज़ालिम आहिनि। अशिरक ज़ुल्मुन अज़ीम, त इहे ज़ालिमीन आद लहुम अज़ाबन अलीमा, चए थो इन्हनि जे लाइ त मां सख़्तु अज़ाब तयारु करे रखियो आहे। हाणे रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे जी, इन में ॿ शयूं अहम आहिनि, हिकिड़ो रोज़ो, ॿियो क़ुर। इन में रसूल फरमायो त हिन तर्जुमो थो कयां त क़ुर ऐं रोज़ो क़यामत जे ॾींहं ते रब जे खाॼे खाॿे बीठा हूंदा, ऐं जॾहिं बाने जी फाइल अलाह साईं वटि ईंदी त पहिरीं चवंदो रोज़ो, चवंदो ए रबी मन तूं तां वल शव, चई साईं मां हिन खे सुञाणा थो शख़्स खे, हीउ रोज़ो रखंदो हो, मानी बि कोन खाईंदो ऐं बुराई बि कोन कंदो हो, फ़शफ़ीनी फ़ी, मां रुकेस थो कयां त हिन जी छॾ छूट कर। वरी यकूल क़ुर, वरी क़ुर ॻाल्हाईंदो, चवंदो मन तूं नौम बिलैल, चईंसीं रमज़ान में मूंखे पढ़ण जे करे, सम्झण जे करे काफ़ी देरि ताईं राति जो निंड न कई, जाॻियो। हाणे असां वटि तरावियूं थियूं थियनि 30-35 मिंटनि जूं, ठक 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 घर, लेकिन असलु इहो आहे त असां जेको तंज़ीम इस्लामी में केतिरनि मस्जिदुनि में तरावियूं करायूं था त स्क्रीन ते क़ुर ॾेखारे पहिरीं माना था कयूं, पोइ उहे 4 रकातूं वरी इमाम थो पढ़े, वरी 4 रकातूं जी माना था करियूं था, त इहो माना घटि में घटि राति जो 1-1.5 थी थो वञे, त क़ुर शफ़ा त कंदो न तव्हांजी। चवंदो अलाह सां हे थो चए थो न त मन तूं नौम बिलेल, चई मानी जी निंड फिटाई राति जो मूंखे पढ़ंदो। हाणे 35 मिंट तरावी पी घर वञी वेहंदव, न ॿुधव त छा असलु क़ुर आहे, माना छा थो अलाह साईं चए, इहा त तव्हांखे ख़बर ई कान पई। पर हिते जेकॾहिं तव्हां ईंदव इन्हनि मस्जिदुनि में त तव्हांखे माना ख़बर पवंदी ऐं क़ुर जी शफ़ा तव्हांखे मिलंदी। हाणे किथे किथे थो थिए, हे जेको असांजा प्रोग्राम आहिनि, जाम शोरे में इंटेलेक्चुअल स्कूल में थिए थो, सिटी हैदराबाद में ज़रीन हाल में इहे तरावियूं थींदियूं, मरीना बैंक्वेट लतीफ़ाबाद में थींदी, असांजी जाम शोरे जेका बाईपास ते मस्जिद जामिअल क़ुराना सिंधीअ में थींदी, सिद्दीक़ बादशाह पैलेस टंडो आदम में थींदी, रॉयल पैलेस टंडो अल हयार में थींदी, हामिद अली क्लब नवाबशाह में तरावियूं थींदियूं, नूरमल शादी हाल नवाबशाह में थींदी। अचो इन्हनि में, ईंदव त तव्हां क़ुर ॿुधंदव, पोइ तव्हांखे अलाह जी शफ़ाअत नसीब थींदी। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करायो ज़ारत पंहिंजी करायो।